शैतानिर्रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। मुंहिंजी अॼोकी तकरीर जे लाइ मूं अल्लाह जे आख़िरी ऐं प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकु हदीस जो इंतख़ाब कयो आहे। हिन हदीस खे इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह पंहिंजी मुस्नद जे अंदरि आंदो सही सनद सां ऐं हदीस जो रावी आहे सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा। इन ई हदीस में अल्लाह जे आख़िरी प्यारे पैगम्बर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन छहनि क़िस्मनि जे माण्हुनि ते लानत कई आहे। अरबी ज़बान में लानत जी माना आहे अल्लाह जी रहमत खां तड़ियल, अल्लाह जी रहमत खां दूर। उलमाए किराम जे नज़दीक हर वो गुनाह जंहिं ते शरीयत में लानत कई वई हुजे उहो गुनाह गुनाह कबीरा आहे, उहो सगीरा गुनाह नाहे, तमाम वॾो गुनाह आहे। सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा रिवायत करे थो त अल्लाह जे आख़िरी प्यारे पैगम्बर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो लान अल्लाहु मन ज़बा ले गैरिल्लाह। पहिरीं लानत केड़े माण्हू ते आहे जेको अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए जे नाले ते जानवर ज़बह करे थो। छो त जानवर ज़बह करण, कुर्बानी करण इबादत आहे ऐं इबादत अल्लाह ताला खां सवाइ कंहिं ॿिए जे लाइ जाइज़ कोन्हे बल्कि शिरक आहे। ॾिसो अल्लाह ताला फरमायो सूरे अनआम जे अंदरि कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। पैगम्बर तूं इन ॻाल्हि जो ऐलान करे छॾ त बेशक मुंहिंजी नमाज़, मुंहिंजी कुर्बानी मकड़ मरी वञे तॾहिं बि हलाल आहे। अल्लाह ताला फरमाए तो वद्दम रत हराम है। अल्लाह जे नबी फरमायो जिगर रत जो क़िस्म पर हलाल है, तिली रत जो क़िस्म पर हलाल है। 3 नंबर ते अल्लाह ताला फरमायो तो सूअर जो गोश्त हराम है। ऐं 4थे नंबर ते वमा उहिल्ल बिही लिगैरिल्लाह, हर उहा शइ जंहिं ते अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए जो नालो पुकारियो वञे तो फलाणे जे नाले आहे, फलाणे जे नाले आहे, फलाणे बुज़ुर्ग जे नाले आहे, उहा शइ बि हराम आहे। अल्लाहु अकबर। अॼु असांजी क़ौम शिरक में ग़र्क़ आहे। छा मदद थींदी? मुशरिक सां अल्लाह जी का मदद कोन्हे। अल्लाह जी मदद मोमिन सां आहे। अल्लाह जा बानो हथियार कोन विढ़ंदा आहिनि, विढ़ंदो आहे इंसान जो ईमानी जज़्बो। अल्लाह ताला मुशरिक खे ताक़त कोन ॾिनी आहे, ताक़त मुवहिद इंसान जे अंदरि आहे।
तौहीद जी बरकत जने दिल मां तौहीद निकरी वने ए शिरक गर्क करे थी वने उन खां पोइ अल्लाह जा बानो तवा दुनिया सा कोन था विड़ी सको। ई सहाबा किराम मुकाबलो कंदा हुआ सुपर पावर सा छाजे करे अल्लाह जी तौहीद जे करे रब तौहीद जे करे उन्हनि खे एतिरी ताक़त ॾिनी जो काफ़िरनि सां टकराए जी विया। अॼु असीं मग़लूब आहियूं छो त मुसलमाननि जो वॾो तादाद शिरक जे अंदरि गर्क आहे, क़बर परस्ती ऐं दरगाह परस्ती जे अंदरि गर्क आहे। उन खां पोइ अल्लाह जे नबी जो फरमान आहे ॿिए नंबर ते लान अल्लाह मन गय्यर तुखूमल अर्ज़, उन माण्हू ते अल्लाह जी लानत आहे जेको ज़मीन जा नक्शा बदलाए थो, निशान बदलाए थो। ॻाल्हि सम्झ में आई? केतिरा माण्हू आहिनि जेके ॿिए जी ज़मीन ते कब्ज़े करण जे लाइ नक्शा बदलाइनि था, निशान बदलाइनि था, साज़ बाज़ करे तपेदार सां, मुख्तियारकार सां, सरकारी अहलकारनि सां पैसा ॾेई रिश्वतूं ॾेई ॿियनि जी मिल्कियतनि ते कब्ज़ो करे वेंदा आहिनि। बाज़ औक़ात इहे ज़ालिम कंहिं यतीम या बेवा औरत जी मिल्कियत ते कब्ज़ो करे वेंदा आहिनि। यतीम ॿार जी मिल्कियत ते कब्ज़ो, बेवा औरत जी मिल्कियत ते कब्ज़ो, निशान मटाए, नक्शा बदलाए। अल्लाह जे नबी जो फरमान आहे अल्लाह ताला जी अहिड़े माण्हू ते लानत। अल्लाहु अकबर। वही साहबा किराम जी सीरत ॾिसो केतिरो अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो। अॻे दौर जे अंदरि बि केतिरा माण्हू अल्लाह खां डिॼंदा हुआ। सही बुखारी जी हदीस आहे हिकिड़े माण्हू पंहिंजी ज़मीन विकिरो करे कंहिं ॿिए खे ॾिनी। जंहिं माण्हू ज़मीन ख़रीद कई उन जॾहिं ॿनी खे हर ॾिनो, अल्लाह जी कुदरत हिकु जॻह ते हर फासी पियो। जॾहिं ज़मीन खे खोटे थो उन मजा सोन मजा भरियल देग निकिरी आई, सोन सां भरियल देग। ऐं हर दौर जे अंदरि सोन क़ीमती शइ रही आहे। अहिड़ो कॾहिं दौर कोन आयो आहे जो सोन जी क़ीमत न हुजे। हाणे ही माण्हू पंहिंजे घर खणी वञे हा न, अदामू ज़मीन वरिती जेकी कुझु हिन जे अंदरि आहे सा मुंहिंजी मिल्कियत आहे। पर ॾिसो अल्लाह जो ख़ौफ़। अल्लाहु अकबर। हली आयो पहिरीं ज़मीन खे जाई सोन सां भरियल देग निकिती आहे। ऐं सम्झां थो इहा देग तुंहिंजी आहे, मुंहिंजी न आहे। मूं तोखां ज़मीन वरिती आहे, ही सोन वारी देग मूं ख़रीद कोन कई आहे। हाणे अॻियूं माण्हू ॾिसो उन जे दिलि जे अंदरि अल्लाह जो ख़ौफ़। चवणो अल्लाह जा बाना मूं ज़मीन तोखे विकिरो करे ॾिनी, हाणे ज़मीन जे अंदरि जेकी कुझु आहे सा बि तुंहिंजी मिल्कियत आहे, मुंहिंजी कोन्हे। असांजो शेख मोहम्मद इब्राहिम भट्टी हफ़िज़हुल्लाह ॾाढो प्यारो जुमिलो चवंदो आहे, तमामु प्यारो जुमिलो जी उन दौर जे अंदरि जॾहिं इख़्तिलाफ़ पैदा थियो मिल्कियत जे बारे में, हिकिड़ो चवे थो ही मिल्कियत मुंहिंजी कोन्हे तुंहिंजी आहे, ॿियो चवे थो मुंहिंजी न आहे तुंहिंजी आहे। अॼु बि इख़्तिलाफ़ पैदा थियनि था, पर अॼु जेके आवाज़ बुलंद थियनि था उहे कहिड़ा आहिनि त ही मिल्कियत मुंहिंजी आहे तुंहिंजी कोन्हे, मुंहिंजी आहे तुंहिंजी कोन्हे। हुन दौर में छा हो, मिल्कियत तुंहिंजी आहे मुंहिंजी कोन्हे। अल्लाहु अकबर। अल्लाह जे नबी जो फरमान आहे ज़मीन जा नक्शा मटाइण वारो उन ते अल्लाह जी लानत आहे। ऐं जंहिं माण्हू सही बुखारी हदीस ॿुधाईंदो हलां अल्लाह जा बानो जेकॾहिं क़यामत जो ख़ौफ़ आहे, जेकॾहिं यकीन अथव त मरणो आहे, हिकिड़े ॾींहुं पंहिंजे रब जे आॾो पेश थियणो आहे, हदीस सही बुखारी जी ॿुधो ऐं उन खां पोइ फ़ैसिलो करियो त को मोमिन चाहींदो के ॿिए जी ज़मीन ते कब्ज़ो करणु, नाजाइज़ कब्ज़ो। पाण सुगरा फरमाइनि था जेकॾहिं के माण्हू ॿिए माण्हू जी ज़मीन ते हिकु ॿाड़ी हिकु गिरांठ जेकॾहिं कब्ज़ो कयो, क़यामत जे ॾींहुं 7 ज़मीननि जो गट उन जी गिची में विधो वेंदो, 7 ज़मीननि जो तोक उन ई माण्हू जी गिची में विधो वेंदो जंहिं हिकु ॿाड़ी या हिकु गिरांठ ॿिए जी ज़मीन ते नाजाइज़ कब्ज़ो कयो। अॼु ख़ौफ़ आहे पाण में। केतिरा माण्हू जिन खे ख़बर आहे थी मुंहिंजी मिल्कियत न आहे, ख़बर आहे त कंहिं यतीम जी आहे, ख़बर आहे त कंहिं बेवा औरत जी आहे, ख़बर आहे त मुंहिंजे पाड़े में रहण वारो मुस्लमान भाउ उन जी आहे,
बरसात बाज करे रिश्वतूं ॾेई उन ज़मीन ते नाजायज़ कब्ज़ो करे थो इन आरज़ी दुनिया जे लाइ आरज़ी ज़िंदगी जे लाइ सिर्फ़ मरे उन खां पोइ हशर छा थींदो अल्लाह जे नबी अॻ में ई ॿुधाए छॾियो आहे 7 ज़मीननि जो गट उन जी ॻिची में विधो वेंदो। पाण फरमाइनि था जंहिं ज़मीन जा नक्शा बदलाया निशान बदलाया उन ते अल्लाह जी लानत आहे ऐं टियों माण्हू जंहिं ते अल्लाह जी लानत आहे पाण फरमाईंदा लान अल्लाह मन कमहल आमा अनिस सबील पाण फरमाईंदा जंहिं अंधे खे थेड़ियो सही रस्ते खां। हालांकि मोमिन जो कमु छा आहे को नाबीन माण्हू वञे पियो अंधो वञे पियो मोमिन छा कंदो उनखे हथ मथां झले रस्तो पार कराईंदो मंज़िल ते पहुचाईंदो उन सां ताउन कंदो मदद कंदो। पर ही माण्हू छा थो करे पाण सुगरा फरमाइनि था नाबीन खे सिधे रस्ते खां थेड़े थो अल्लाह ताला जी इन ई माण्हू ते लानत आहे। जंहिं नाबीन खे थेड़ियो ग़लत रहनुमाई कई। हालांकि तव्हां ॾिसो दीन इस्लाम वो अज़ीम दीन आहे जंहिं दीन असांखे सरासर मुसलमान भाउ जी ख़ैर खाई ॿुधाई आहे। दीन नालो ई ख़ैर खाई जो आहे अदीन नसीहा पाण फरमाईंदा दीन ख़ैर खाई जो नालो आहे ऐं इहा ख़ैर खाई जेकॾहिं सची दिलि सां कई वञे अल्लाह अकबर बाज़ औक़ात तूं नंढड़ो कमु कंदो आहीं पर अल्लाह राज़ी थी वञे तोखे जन्नतुल फिरदौस ॾेई छॾे। ॾिसो पाण सुगरा फरमाइनि था हिकिड़ो माण्हू रस्तो वठी वञे पियो रस्ते ते ॾिसे थो कंडनि जी टारी पियल आहे ॿी हदीस लफ़्ज़ आहिनि हिकिड़ो वण उन जूं टारियूं वधी आयूं रस्ते ते। हाणे राहगीर वाटाड़ू जेको रस्ते तां लंघे थो उनखे तकलीफ़ थी सघे थी ऐं मुमकिन आहे उनजे पेर में कंधा लॻी वञनि। ही छा थो करे इन ई नियत सां त के मुसलमान भाउ खे तकलीफ़ न पहुचे उहा कंडनि जी टारी खणी हिकिड़े पासे करे थो। पाण सुगरा फरमाइनि था उन ई माण्हू खे मूं जन्नत में घुमंदे फिरंदे ॾिठो रहे तो यतकल्लबु फिल जन्नत उन ई माण्हू खे मूं जन्नत में घुमंदे फिरंदे ॾिठो। हालांकि कमु कहिड़ो करे थो सिर्फ़ कंडनि जी टारी पंहिंजी जाइ तां हटाए थो रस्ते तां हटाए थो मतां के मुसलमान भाउ खे तकलीफ़ पहुचे। अॼु असांजी छा आहे सूरत हाल असांजो रवैयो छा आहे रस्ते तां वञूं पिया अल्लाह अकबर केले जी खल पियल आहे शीशो पियल आहे कंधा पियल आहिनि। असां मां घणा मुसलमान आहिनि जिन जे दिलि में इहो जज़्बो हुजे त इहा शइ पंहिंजी जॻह तां हटाए छॾियां मतां के मुसलमान भाउ खे तकलीफ़ पहुचे। बल्कि ॿुधाईंदो हलां के बदनसीब अहिड़ा बि आहिनि असांजे मुआशिरे में जेके ॼाणी वाणी करे रस्ते ते इहे शयूं उछलाईंदा आहिनि त जीअं के मुसलमान भाउ खे तकलीफ़ पहुचे। इरादे सां केले जी खल उछलाईंदा आहिनि तात को तिरके ज़मीन ते किरे ऐं असां टहक ॾियूं असां मज़ो वठूं असां इंजॉय करियूं अहिड़ा मुसलमान बथो। हालांकि दीन इस्लाम सरासर ख़ैर खाई जो नालो आहे। इंसान त छा जानवर सां ख़ैर खाई करे थो अल्लाह ताला राज़ी थिए उनखे जन्नत में जगह ॾेई छॾे। पाण सुगरा फरमाइनि था हिकिड़ी औरत बनी इसराइल जी ज़िनाकार आहे बदकार आहे रस्तो वठी वञे पई ॾिसे त हिकिड़ो कुतो उञायल आहे खूह जे ॿाहिरां वेठो आहे एतिरी उनखे उञ लॻी आहे जो गप खे चटे पियो पंहिंजी उञ विसाइण जे लाइ। ही औरत छा थी करे पंहिंजो मोज़ो लाए थी चमड़े जो मोज़ो उनखे दुपट्टे में रए में ॿधी खूह जे अंदरि हेठि लाहे पाणी कढी ऐं कुते खे प्यारे थी। अल्लाह ताला उन औरत खे नेक ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ ॾेई छॾी रब्बुल आलमीन उनखे जन्नत अता करे छॾी। हिकिड़े जानवर खे पाणी प्यारण जे करे उहो जानवर जेको हराम आहे उहो जानवर जेको नजस आहे पर छा आहे वरी बि अल्लाह जी मखलूक आहे न अल्लाह जी मखलूक आहे। अल्लाह ताला एतिरो राज़ी थियो उन ई औरत खे अल्लाह ताला जन्नत अता करे छॾी। तव्हां ॾिसो असांजो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरा महिरबान हुआ अल्लाह जी मखलूक ते। पाण सफ़र में आहिनि
हिकिड़ो साह बि छा थो करे, पखी जे आख़िरे मज़ा उन जा नंढड़ा बच्चा खणी आयो। अल्लाह अकबर। उहा मां वीचारी उन ई साह बि जे मथां उॾामे पई। ऐं चवंदो आहियां त मां आहे, चाहे इंसान जी हुजे, चाहे जानवर जी हुजे, चाहे पखी जी हुजे, मां वीचारी मां आहे। उहा पखी जेका मां आहे मथां उॾामे पई। अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सम्झी विया, पाण ताईं पहुची विया। पाण फरमाइनि था मन फजा हाज़िही बिवलदिहा, केरु जिन मां खे ईज़ायो आहे। हिकिड़े साहबी जो सही मूं जा बच्चा खया आहिनि। पाण फर रुद्दू वलदहा इलैहा, जितां बच्चा खया थई उते वञी रखी आहे। प्यारे पैगंबर हिकु पखी जो दर्द महसूस कयो, उहा शइ साम्हूं आहे। अल्लाह अकबर। पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदो आहियां बदीन जो शहर काज़ियाबाजी मोरी, केतिरा ज़ालिम मूंखे नज़र ईंदा आहिनि। नंढड़ा पाॾड़ा खणी ईंदा आहिनि जेके चंद ॾींहंनि जा हूंदा आहिनि, उनखे खणी विकिरो कंदा आहिनि। छाजे लाइ? पैसा मिली वञनि, मैं जो खीर बची पवे, पैसा बि मिलनि, मैं जो खीर बि बची पवे। अल्लाह अकबर। जिन दोस्तनि वटि मेयूं आहिनि उन्हनि मूंखे ॿुधायो त डॉक्टर साहब उहा मां वीचारी राति जो दाहूं कंदी आहे, रड़ियूं कंदी आहे पंहिंजे बचे जे लाइ। हिकिड़े दोस्त मूंखे ॿुधायो कि डॉक्टर साहब ये नंढड़ा पाॾड़ा चंद ॾींहंनि खां पोइ वीचारा मरी वेंदा आहिनि। मूंखे ॿुधाए तो मां खे ईज़ायो कोन्हे। अल्लाह जे नबी छा चयो? मन फजा हाज़िही बिवलदिहा, केरु जिन मां खे ईज़ायो आहे, तो मां खे कोन ईज़ायो आहे, तो मां खे ईज़ायो आहे चंद टकण जे करे, चंद फ़ाइदनि पैसनि जे फ़ाइदनि जे करे। अल्लाह अकबर। चवंदो आहियां अहिड़ा माण्हू कॾहिं ज़िंदगी में ख़ुशि न रहंदा, बल्कि दोस्तनि मूंखे ॿुधायो डॉक्टर साहब जेके इहे कम कनि था से ज़िल्लती ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। जानवरनि जूं बददुआऊं इन्हनि खे तबाह करे छॾीनि थियूं, बर्बाद करे छॾीनि थियूं। जेके जानवरनि खे अल्लाह जी मखलूक खे ईज़ाइनि था। अल्लाह अकबर। दीन इस्लाम तज़ीम दीन आहे। तव्हां ॾिसो अल्लाह जो प्यारो पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सही मुस्लिम जी हदीस आहे, पाण अचनि पिया हिकिड़े गॾह खे ॾिसनि था। के माण्हू उन गॾह जे मुंहं ते ॾंभ ॾिनो आहे, बाहि सां ॾंभ ॾिनो आहे। पाण फरमाईंदा लान अल्लाहु लज़ी वसमहु, जंहिं खे ॾंभ ॾिनो आहे उन ते अल्लाह जी लानत हुजे, उन ते अल्लाह जी लानत हुजे। जंहिं जानवर खे ॾंभ ॾिनो आहे, अॼु वही पंहिंजे दिलि ते हथ रखी फ़ैसिलो करियो। घणा मुस्लमान आहिनि जेके जानवर गॾह खे जॾहिं वीचारो पोढ़ो थी वेंदो आहे, बीमार थी पवंदो आहे, ऐं ॾिसंदो आहियां अखियुनि सां रोड ते धिका ॾेई उनखे छॾे हलिया वेंदा आहिनि। पोइ कुता पटींदा आहिनि, गाॾियूं टकरूं हणंदियूं आहिनि, वीचारा तड़पी तड़पी मरी वेंदा आहिनि। छा रब तोखे क़यामत ॾींहुं छॾे ॾींदो? तोखां पुछा कोन कंदो? जंहिं जानवर मां तो लखे रुपया कमाया, लखे रुपया जे जानवर मां कमाया, अॼु जॾहिं वीचारो बीमार आहे, पोड़ो आहे, तूं उनखे रोड ते छॾे रवानो थी वए, छा क़यामत ॾींहुं रब तोखां पुछा कोन कंदो? अल्लाह अकबर। मूंखे ॿुधायो ज़ुल्म जी हद ते ॾिसो, इंतहा ते ॾिसो। तव्हीं सम्झो था गॾह, छा गॾह को ख़राब जानवर आहे? अल्लाह जी मखलूक आहे। बल्कि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, या मामूली ॻाल्हि कोन्हे, ही उहो जानवर आहे जंहिं ते मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवारी कई। इन खां वॾी ॻाल्हि थींदी? इमाम काइनात सैयदुल मुरसलीन, इमामुल अंबिया, औलाद आदम जे सरदार, जंहिं जानवर ते सवारी कई आहे, अल्लाह जे पैगंबर सवारी कई आहे। अल्लाह जा बाना उनखे घर काए वञी हा, सुबुह शाम गाह जी मुठ ॾी हा, थी सघे तो रब्बुल आलमीन इन अमल जे करे तोखे जन्नत अता करे छॾे। ऐन मुमकिन आहे रब राज़ी थी वञे, तुंहिंजी रोज़ी में बरकत पइजी वञे। ऐन मुमकिन आहे अल्लाह ताला तोते अचण वारियूं मुसीबतूं टारे छॾे। अल्लाह जा बानो दीन इस्लाम त आई ख़ैर खाई जो नालो। पाण सुगुरा फरमाइनि था जे अंधे खे रस्ते खां थेड़ियो उन ते अल्लाह जी लानत आहे। ऐं चौथे नंबर ते पाण फरमाइनि था लान अल्लाह मन सब वालिदैन,
जे माण्हू पंहिंजे माउ ऐं पीउ खे गार गंद कई उन ते अल्लाह जी लानत आहे। जे माउ ऐं पीउ खे गार गंद कई, तव्हीं सुवाल कंदा डॉक्टर साहब अहिड़ा माण्हू बि आहिनि जा जेके माउ ऐं पीउ खे गार गंद कनि? मौजूद आहिनि हिन मुआशिरे जे अंदरि। तव्हांखे अहिड़ा माण्हू मिली वेंदा जेके पंहिंजी माउ छा दीन इस्लाम असांजी रहनुमाई कई आहे। ऐं अॼु उहो दौरु आहे जॾहिं कराची, इस्लामाबाद, रावलपिंडी मञा लिबरल औरतूं निकिरनि थियूं, नारा हणनि थियूं, मुंहिंजो जिस्म मुंहिंजी मर्ज़ी। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ही उहो मुल्क आहे जॾहिं ठहियो तॾहिं नारो छा लॻो हो? पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह। इहो ई नारो लॻो हो न। अॼु उन ई मुल्क जे अंदरि कराची में, इस्लामाबाद में, रावलपिंडी में ही लिबरल औरतूं निकिरनि थियूं ऐं चवनि थियूं त मुंहिंजो जिस्म मुंहिंजी मर्ज़ी। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ऐं उन औरत खां पुछणु चाहियां थो, छा दुनिया में तूं पंहिंजी मर्ज़ी सां आई आहीं? दुनिया मां वेंदी आहीं पंहिंजी मर्ज़ी सां? कहिड़ी शइ जी तूं मालिक आहीं मूंखे ॿुधाए? कहिड़ी शइ जी मालिक आहीं? ज़िंदगी जी मालिक, मौत जी मालिक? अल्लाहु अकबर। अल्लाह ताला असांखे जिस्म ॾिनो आहे, इहो अमानत आहे। जिंदगी अमानत आहे। मोमिन समूरी जिंदगी अल्लाह जी इताअत में, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी इताअत में गुज़ारींदो आहे, नाफरमानी में ना आहे गुज़ारींदो। ही उहे औरतूं आहिनि जेके चवनि थियूं त घर में मुड़ुस जी ख़िदमत करणु या रुजत परस्ती आहे। मानी आऊं ठाहियां, अपना चूल्हा खुद गरम कर लो, छो मानी ठाहियां? पर इन्हनि जी जहालत तव्हांखे ॿुधाईंदो हलां। इहे साॻियूं औरतूं जेकॾहिं हवाई जहाज़ में एयर होस्टेस थी वञनि, धारे मर्द खे खाधो खणी साम्हूं पेश कनि त उन ते वरी पढ़ाइनि पई। ऑफिस में सेक्रेटरी थी वञे, बास जा नखरा खणे उन ते पढ़ाए पई। जेकॾहिं होटल जे अंदरि आहे रूम अटेंडेंट, जेकॾहिं होटल जे अंदरि आहे रिसेप्शन ते वेठल, उते फ़ख्र पी करे गैर मर्दनि जूं ख़िदमतूं करे ऐं घर जे अंदरि मुड़ुस जी ख़िदमत कंदे इनखे तौहीन महसूसु करे। मुड़ुस जी ख़िदमत कीअं करियां? अल्लाह जा मानो, उहा औरत जेका घर वारे जी ख़िदमत करे थी, यादि रखो जन्नती औरत आहे। उहा औरत जन्नती औरत आहे। अल्लाह ताला औरत मर्द खे पैदा कयो, पर यकीन रखो रब्बुल आलमीन जी हिकमत ॾिसो, अल्लाह ॿिन्ही खे अलॻि अलॻि पैदा कयो आहे। ये औरतूं चवनि थियूं असीं बि उहे कम कंदियूं हुसीं जेके मर्द कनि था। घर में छो विया? नौकरी न करियां, NGO में कम न करियां। ऐं पुछणु चाहियां थो, छा मर्द ऐं औरत हिकु जहिड़ा आहिनि? कहिड़ी शइ में हिकु जहिड़ा आहिनि? आउं डॉक्टर आहियां, मूंखे ॼाण आहे मर्द जो जहिड़ो वधीक वज़नी आहे, औरत जो जहिड़ो वज़न में घटि आहे। मर्द जो दिमाग वजन में ज्यादा है, औरत जे दिमाग जो वजन घटि आहे। मर्द जा फिफड़ ऐं बुकियूं उन्हनि जो वजन ज्यादा आहे, औरत जे उज़वनि जो वजन घटि आहे। हत्ता कि तव्हां कॾहिं डॉक्टर तव्हांजी रत जी रिपोर्ट कराईंदा आहिनि, उन रत जी रिपोर्ट में ॾिसो HB जी लेवल जेका औरतनि जी अलॻि आहे, मर्दनि जी अलॻि आहे। अल्लाह ताला ऐन रत जे अंदरि बि फ़र्क़ु रखी छॾिया आहे। ये रब फ़र्क़ु छो रखिया आहिनि? छा जे लाइ रखिया आहिनि? जेकॾहिं ॿिन्ही जी फील्ड साॻी आहे, ॿिन्ही जो मैदान साॻियो आहे, रब छो ये फ़र्क़ु रखिया आहिनि? अल्लाह ये फ़र्क़ु इन लाइ रखिया आहिनि त मर्द ॿाहिरि जी ज़िंदगी संभाले ऐं औरत घर जी ज़िंदगी संभाले। ऐं घर जी ज़िंदगी घटि अहम कोन्हे, तमामु वॾी अहम आहे, बल्कि ॿाहिरि जी ज़िंदगी खां वधीक अहम आहे। तव्हां तजुर्बो कयो हूंदो, जेकॾहिं इंसान खे ॿाहिरी ज़िंदगी में टेंशन अचनि, परेशानियूं अचनि, पर घर में अचे ज़ाल उनखे प्यार सां मिले, मोहबत सां मिले, उनजा टेंशन ख़तमु थी वेंदा। पर जेकॾहिं ॿाहिरि जी ज़िंदगी ऐशी ज़िंदगी हुजे, घर में टेंशन हुजनि, घर में झेड़ा हुजनि, घर में फितना ऐं फ़साद हुजनि, माण्हू बर्दाश्त न करे सघंदो, बीमार थी पवंदो, हार्ट अटैक जो शिकार थी वेंदो। घर जो टेंशन बर्दाश्त न करे सघंदो। घर जी ज़िंदगी ॿाहिरि जी ज़िंदगी खां वधीक अहम आहे। ये असांजूं लिबरल औरतूं अमेरिका जी हालत ॾिसनि, यूरोप जी हालत ॾिसो, छा उते हालत आहे? अल्लाहु अकबर। जॾहिं माई ॿार ॼणींदी आहे, उन खां पोइ उनखे डे केयर सेंटर जे हवाले कंदी आहे, पाण हली वेंदी आहे नौकरी ते।
मूंखे ॿुधायो उन ॿार खे मां जो प्यार मिलंदो, पीउ जो प्यार मिलंदो? अमेरिका में रिश्ता मौजूद आहिनि, आहे किथे पुफी, किथे मासी आहे, किथे भाणेजी आहे, किथे चाचो आहे, किथे मामू आहे। ये रिश्ता ख़त्म थी चुका आहिनि। असां उते जो निज़ाम ख़ानदानी तबाह थी चुको आहे। अल्लाह जा बानो इन दीन खां परे थियण जे करे अॼु पाण वटि अञा बि इहे शयूं बाक़ी आहिनि, छो त अञा बि पाण कुझु न कुझु दीन ते अमल करियूं पिया, वरना उहो हाल थींदो जेको अमेरिका यूरोप जो हाल आहे। ख़ानदानी निज़ाम तबाह थी चुको आहे। ऐं ख़बर अथो अॼु असांजूं लिबरल औरतूं इस्लाम ते हमलो कनि थियूं। अल्लाह अकबर, पर माण्हू क़ुर्बान वञे दीन इस्लाम तां। ही तव्हां हाणे ॾिठो न्यूज़ीलैंड जे अंदरि 50 मुस्लमान शहीद कया विया। उते जी औरतुनि पंहिंजे मथे ते रोर कयो आहे, गंदी रखी आहे, हिजाब ओढ़ियो आहे। केतिरियूं औरतूं मुस्लमान थियूं आहिनि। अॼु बि दुनिया जे अंदरि वॾे में वॾो तादाद जेको मुस्लमान थिए पियो मर्दनि जो कोन्हे, औरतुनि जो। अमेरिका जी औरत इस्लाम जी इज़त करे थी, यूरोप जी औरत इस्लाम जी इज़त करे थी, त इन दीन हक़ीक़ी इज़त ॾिनी आहे, घर में विहारियो आहे। ऐं असांजूं लिबरल औरतूं चवनि थियूं न, इस्लाम असांखे इज़त कोन ॾिनी आहे, बल्कि इस्लाम नऊज़ बिल्लाह असांजी इज़त घटाई आहे। अल्लाह जा बानो जेकॾहिं चाहियो था घर में सुकून हुजे, दीन इस्लाम ना रुजू करणो पवंदो ऐं पंहिंजे वालिदैन जी इज़त करणी पवंदी। पाण सुगरा फरमाइनि था जंहिं पंहिंजे वालिदैन खे गार गंद कई उन ते अल्लाह जी लानत हुजे। इहो थियो चोथों। ऐं पंजी लानत पाण सुगरा फरमाइनि था, पंजी लानत मन तवल्ला गैर मवाली है, जेको ग़ुलाम पंहिंजे आका खां सवाइ के ॿिए ॾांहुं पंहिंजो पाण खे मनसूब करे, के ॿिए खे पंहिंजो आका चवे, उन ते अल्लाह जी लानत। उन ज़माने में ग़ुलामी जो निज़ाम हो, आका हूंदो, मालिक हूंदो। जेकॾहिं ग़ुलाम पंहिंजे असली आका खे छॾे के ॿिए ॾांहुं निस्बत करे, अल्लाह जे नबी जो फरमान आहे, उन ते अल्लाह जी लानत। छो त आका सॼी उन ख़िदमत करे थो, पैसा बि न अदा कया, हाणे उनखे छॾे के ॿिए ॾांहुं पंहिंजी निस्बत करे। उन दौर जे अंदरि उहो निज़ाम हो, इस्लाम उनखे ख़तमु कोन कयो आहे। लेकिन अॼु दुनिया जे अंदरि अमली तौर ते किथे ग़ुलामी जो निज़ाम मौजूदु न आहे। इस्लाम बतदरीज उनखे घटायो, बतदरीज। कहिड़े नमूने सां जेकॾहिं को बि तव्हां खां गुनाह थी वञे थो, अहिड़ा गुनाह बि आहिनि जंहिंजो कफ़ारो आहे ग़ुलाम खे आज़ादु करियो, ग़ुलाम खे आज़ादु करियो। इस्लाम हिम्मत अफ़ज़ाई कई, ग़ुलामनि खे आज़ादु कयो, ग़ुलामनि खे बहितरीन तालीम ॾियो। हता कि असांजा असलाफ ॾिसो ग़ुलामनि जी केॾी इज़त कंदा हुआ, केतिरी इज़त। अता बिन अबी रबाह केरु आहे? कारे रंग जो ग़ुलाम आहे, कारे रंग जो ग़ुलाम, मक्के शहर में रहंदड़। अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा जॾहिं अचे थो हज जे लाइ, माण्हू घेरो करे विया, अब्दुल्ला असांखे हज जे बारे में मसला ॿुधायो। तॾहिं चवे थो अल्लाह जा बानो मूं वटि छो था अचो, अव्हां जे विच में अता बिन अबी रबाह मौजूदु आहे, उनखां मसला पुछो। ही कारे रंग जो ग़ुलाम पर कहिड़े मक़ाम ते, कहिड़े दर्जे ते इस्लाम ग़ुलामनि खे हिकिड़ो अज़ीम मक़ाम ॾिनो। वॾा वॾा मुहद्दिस जेके उहे ग़ुलाम हुआ। ऐं दोस्तो आख़िरी लानत हदीस जे अंदरि जेका अचे थी, उहा लानत कंदे अल्लाह जे प्यारे पैगंबर 3 दफ़ा लानत कई, ॿिनि सभिनी ते 1 दफ़ो लानत। पर जॾहिं हाणे जंहिं गुनाहगार जो वारो अचे थो उन ते 3 दफ़ा लानत कनि था। असां मां हर हिकु माण्हू इन हदीस खे गौर सां ॿुधे। अल्लाह ॾे पनाह, इन मां का शइ मुंहिंजे अंदरि त कोन्हे मता मूं ते अल्लाह जी लानत नाज़िल थिए, नऊज़ बिल्लाह। हर माण्हू सोचे। पाण सुगरा फरमाईंदा लान अल्लाहु मन अमिल अमल कौम लूत, लान अल्लाहु मन अमिल अमल कौम लूत, लान अल्लाहु मन अमिल अमल कौम लूत। अल्लाह जी लानत हुजे हिन माण्हू ते जेको इग़लाम बाज़ी करे थो, लूत अलैहिस्सलाम जी क़ौम वारो बुछड़ो अमल करे थो, हम जिन्स परस्ती करे थो, मर्द मजा मर्द पंहिंजी ख़्वाहिश पूरी करे थो। पाण 3 दफ़ा चवनि था अल्लाह जी हुन ते लानत हुजे, लानत हुजे, लानत हुजे। अल्लाह जा बानो इग़लाम बाज़ी ज़िना खां वॾो गुनाह आहे, यादि रखी छॾियो। शरीयत फ़र्क़ु कयो आहे। जेकॾहिं को माण्हू औरत सां ज़िना करे थो,
शादीशुदा है उनखे संसार कयो वेंदो, पर कुंवारो जेकॾहिं करे उनखे 100 फटका हया वेंदा। पर जेकॾहिं इग़लाम बाज़ी करे थो, भले शादीशुदा हुजे या कुंवारो हुजे, ॿिन्ही जी सदा मौत, भले कुंवारो छो न हुजे। छो त इहा शइ इंसानी फितरत में कोन्हे, इंसानी फितरत में न आहे। इहो कमु उहो माण्हू कंदो आहे जंहिंजी फितरत मस्क थी चुकी हुजे। तव्हां ॾिसो लूत अलैहिस्सलाम जी क़ौम ते अल्लाह जो अज़ाब आयो, छाजे करे? हम जिन्स परस्त हुआ, अल्लाह आज़मायो। कहिड़े नमूने सां? मलाइक जेके अज़ाब करण आया से सुहिणनि छोकरनि जी सूरत में आया, सुहिणा लासड़ा छोकरा उन्हनि जी सूरत में आया। ही क़ौम एॾी बदबख़्त हुई जो उन्हनि मलाइकनि अॻिते वधी, बुरी नियत सां मलाइकनि न वधी, एतिरी क़ौम इहा ख़राब हुई। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो न, अवां खां अॻु में दुनिया में इहो कमु कंहिं बि कोन कयो आहे। अवां औरतनि खे छॾे मर्दनि न वञो था, पंहिंजी ख़्वाहिश पूरी करियो था। अवां खां अॻु में दुनिया में इहो कमु कंहिं कोन कयो आहे। पोइ रब्बुल आलमीन जेका सदा इन क़ौम खे ॾिनी, अहिड़ी सदा कंहिं ॿी क़ौम खे कोन ॾिनी वई। मलाइकनि छा कयो? उन ई ज़मीन खे खणी उन जो हेठियों हिसो मथे, मथियों हिसो हेठि कयो वियो। एॾी ख़तरनाक उन्हनि खे सदा ॾिनी वई, मथां वरी पथरनि जी बरसात। अॼु वेही सोचियो केतिरा असांजा मुस्लमान भाइर आहिनि जेके इग़लाम बाज़ी कनि था, हम जिन्स परस्त आहिनि। वेही सोचियो जंहिं गुनाहगार ते 3 दफ़ा अल्लाह जे नबी लानत कई हुजे, 3 दफ़ा लानत, उहो रहमत जो हक़दार थींदो? बल्कि ॿुधाईंदो हलां, यादि रखी छॾियो असांजा असलाफ बुराई त परे जी ॻाल्हि आहे, लासड़ाट छोकरनि जी दोस्ती खां मने कंदा हुआ। लासड़ाट छोकरनि जी दोस्ती ख़तरनाक आहे। इमाम बिशर हाफ़ी जो कौल आहे, इन माल मरते शैतानन व माल हदसे शैतानैन। औरत सां गॾु हिकु शैतान आहे ऐं लासड़ाट छोकरे सां गॾु 2 शैतान आहिनि। लासड़ाट छोकरे सां गॾु 2 शैतान आहिनि। औरत सां बुराई करणु थोरी ॾुखी आहे, पर छोकरे सां बुराई करणु आसान आहे। तंहिंजे करे असलाफ केॾा सख़्तु हुआ। इमाम अहमद बिन हंबल जो कौल अव्हां खे ॿुधाईंदो हलां। अल्लाह अकबर, छा इमाम साहब जो फ़हम आहे, छा इमाम साहब जो एहतियात आहे। पाण वेठो आहे इमाम इब्न जौज़ी तलबीस इब्लीस जे अंदरि वाक़ियो आंदो, ज़म्मुल हवा जे अंदरि वाक़ियो आंदो। त हिकिड़ो हमरा मिलण आयो, उन सां गॾु लासड़ाट छोकिरो गॾु हुजे। इमाम साहब छा चयो? या अबा अली ला तमशे मा हाज़ल गुलाम। ऐं अबू अली, हिन छोकिरे सां गॾु न हलंदो वञ, हिन छोकिरे सां गॾु तोखे हलंदे न ॾिसां। उन माण्हू चयो, इमाम साहब इन्नो इब्न उख्ती, इहो मुंहिंजो भाणे जो आहे, मुंहिंजो भाणे जो आहे। इमाम साहब जो अल्लाह जा बाना आहे त भाणे जो, ॿियनि माण्हुनि खे कहिड़ी ख़बर तुंहिंजो भाणे जो आहे। ॿिया माण्हू बदगुमान थी वेंदा, तंहिंजे करे इन ई छोकिरे सां गॾु न हल। केतिरे क़दुरु असांजा असलाफ इन में मोहतात हुआ। अॼु ख़ासि तौर ते जेके असांजे मदारिस जे अंदरि माण्हू पढ़नि था, उनखे ताक़ीद कंदो हलां, जेकॾहिं चाहियो था त अल्लाह दीन जो कमु वठे, जेकॾहिं चाहियो था रब जूं रहमतूं हुजनि, इन ई कम खां पासो करियो। बल्कि सलफ़ सालिन चवंदा, लासड़ाट छोकिरे खे जांचे निहारणु ईअं आहे जी औरत खे जांचे निहारणु, जी औरत खे जांचे निहारणु। लासड़ाट छोकिरे खे जांचे निहारणु बि अहिड़ो ई गुनाह आहे। ऐं पोइ छा थींदो आहे? अहिड़ा बदबख़्त इंसान पंहिंजूं घरवारियूं विसारे छॾींदा आहिनि, घरवारियूं वटि वेंदा ई कोन्हनि। ऐं डॉक्टर मूंखे ॼाण केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जेके हम जिन्स परस्ती जो शिकार थी विया, औरतुनि सां दिलचस्पी ख़तमु थी वई। खोलियो क़ुरान मजीद, क़ुरान में बि आहे तव्हांजी औरतुनि न का रग़बत आहे ई कोन्हे, सिर्फ़ु छोकिरनि न। अव्हांजी रग़बत ख़तमु थी वेंदी, जेको कुदरती लाड़ो आहे सो ई ख़तमु थी वेंदो। जेकॾहिं तव्हां पंहिंजे अंदरि या बीमारी या बुराई पैदा करे छॾी। अल्लाह अकबर दोस्तो, अल्लाह जे प्यारे पैगंबर ये 7 क़िस्म जे माण्हुनि ते लानतूं कई, पर इग़लाम बाज़ जो ज़िक्र कंदे प्यारे पैगंबर 3 दफ़ा लानत कई, 3 दफ़ा लानत अंदाज़ो लॻायो। तंहिंजे करे हर
दोस्त हर असांजो मुसलमान भाउ उन ते लाज़िम आहे इन्हनि बीमारियुनि खां पंहिंजो पाण खे बचाए। ये तमामु ख़तरनाक बीमारियूं आहिनि जंहिंसां इंसान अल्लाह जी लानत जो हक़दार थिए थो, रब जी रहमत खां तड़जी वञे थो, गुनाहनि में ग़र्क़ थी वञे थो ऐं उनजो अंजाम कंहिं बि टाइम ते ख़राबु थी सघे थो। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला पाण जो हिते अचणु, हिते ॿुधणु ऐं ॿुधाइणु अल्लाह ताला क़बूल फरमाए। अॼोको प्रोग्राम असांजा मोहतरम दोस्त नाला वठंदो हलां, मौलाना बिलाल लगारी साहब, असांजो मोहतरम बुज़ुर्ग हाजी अब्दुल गनी साहब, साईं मोहम्मद ख़ान मलकानी साहब, अल्लाह ताला सभिनी जज़ाए ख़ैरत फरमाए। एतिरो बहितरीनु प्रोग्राम उनजो इनेकाद कयो अथनि, केतिरा दोस्त मौजूदु आहिनि, अल्लाह ताला अवां जा ख़र्च क़बूल फरमाए। सभिनी दोस्त जेके हली आया आहिनि अल्लाह ताला उनजो अचणु क़बूल फरमाए, असांजा गुनाह माफ़ फरमाए, असांजूं ख़ताऊं माफ़ फरमाए ऐं असांखे जन्नतुल फिरदौस जो हक़दार बनाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हिकिड़े सुवाल कया आहिनि, दोस्त को जवाबु ॾींदो हलां। ग़ैर मुस्लिम ॿार खे मस्जिद में विहारे पढ़ाइणु कीअं आहे? अदा ग़ैर मुस्लिम जेको आहे मस्जिद में अची सघे थो। तव्हां ॾिसो केतिरनि मुहदसिन बाब ॿधा आहिनि, हा केतिरनि मुहदसिन बाब ॿधा आहिनि मुशरिक जो मस्जिद में दाख़िला जो बयानु। तंहिंजे करे जेकॾहिं को ॿारड़ो अचे थो ग़ैर मुस्लिम मस्जिद जे अंदरि अची वेही सघे थो, शरीयत हिन जी मन आम मस्जिद लाइ कोन कई आहे। इस्लाम मुताबिक़ ॿार जी उमिरि केतिरी हुजे जो उन ते रोज़ो फ़र्ज़ु थिए। अदा निमाज़ जे बारे में वादे हुकम आहे 10 सालनि जो थिए, अल्लाह जे नबी जो फ़रमान आहे उनखे मारे जेको सुमना निमाज़ पढ़ायो। जॾहिं ॿार बा समझ थी वञे थो, बुलूगत ते क़रीब थी वञे, उन ते रोज़ो फ़र्ज़ु थी वियो आहे। पर उनखां अॻु में बि उनखे रोज़ो रखाए सघिजे थो, तां त उनजी आदत थी वञे, आदत बणिजी वञे। 13 सालनि जो आहे, 14 सालनि जो आहे, उनखे बि रोज़ा रखाइजनि, पर बालिग़ थियण खां पोइ उन ते रोज़ो बिल्कुलु फ़र्ज़ु थी वञे थो। पाणी पढ़णु जाइज़ आहे या न? इहो पाणी जेको बोतलनि ते पढ़णु, इन जे बारे में का वादे हदीस कोन्हे। हाणे मुंहिंजी हिकिड़ी हमरा सां ॾे वठि थी, हिकिड़ी रिवायतुनि पेश कई हुई त असांजो हिकिड़ो बुज़ुर्ग छा कंदो हो, पथर ते पढ़ी उनखे पाणी जे अंदरि उछलाईंदो हो त पाणी जेको सैलाब खुटी वेंदो हो, मुएल अंदरां निकिरी ईंदा हुआ। हदीस पेश कयईं अबू दाऊदी, उन में यूसुफ बिन मोहम्मद जेको रावी आहे उन ते जरह थियल आहे, उहो रावी ज़ईफ़ आहे, का सही सन सां रिवायत मौजूदु कोन्हे। बल्कि अल्लाह जे प्यारे पैगम्बर बर्तन जे अंदरि फूक ॾियण खां मना फरमाई, बर्तन जे अंदरि फूक ॾियण खां मना फरमाई आहे। ऐं तव्हां ॾिसो त मेडिकल साइंस साबित कयो आहे इन फूक जे अंदरि केतिरा जरासीम हूंदा आहिनि। तंहिंजे करे बर्तन जे अंदरि फूकणु इहो सही कोन्हे। इहो मौलवियुनि कुझु धंधो शुरू करे छॾियो आहे, कारोबार शुरू करे छॾियो आहे। ऐं जी कल्ह मूं तक़रीर कई, पंहिंजो नालो छा आहे, कबूल कीरियो जे अंदरि, त हाणे अहिड़ा जाम भोपा निकिरी पिया आहिनि जेके चवनि था हर छोकिरी खे हिनखे जिन आहे, जिन आहे, जिन आहे। रुगो मुल्क में जिन हिननि करे छॾिया आहिनि। तंहिंजे करे बराए महिरबानी इहे निभागा पाण जिन आहिनि, इन्हनि खां बचो। छा औरत जनाज़े नमाज़ पढ़ी सघे थी? बिल्कुलु पढ़ी सघे थी। सही बुखारी जी रिवायत आहे, सैयदना साद बिन अबी वक्कास रज़ी अल्लाह अन्हु जी वफ़ात थी, सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा अज़वाज मुतहरात मस्जिद नबी जे अंदरि नमाज़ जनाज़ा पढ़ी आहे। हिकु मरीज़ काफ़ी सालनि खां बीमार आहे ऐं सेहतमंद थियण जी उमेदु कोन्हे, मुसलसल 4 साल रमज़ान जा रोज़ा कोन्हे रखी सघियो। इस्लाम मुताबिक़ उनजो मसइलो हल ॿुधायो। अदा जेको माण्हू दाइमी बीमार आहे, शुगर जो मरीज़ आहे, अल्लाह ॾे पनाह कैंसर जो मरीज़ आहे, हाई ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे, गुर्दनि जो मरीज़ आहे, ऐं जेकॾहिं रोज़ा रखे, डॉक्टर जेको दीनदार बि हुजे, ॼाणू बि हुजे ऐं उहो चवे त बाबा जी ज़िंदगी ख़तरे में पइजी सघे थी, त उहे रोज़ा छॾे ऐं फिदियो अदा करे, फिदियो अदा करे सघे थो, रोज़ा छॾे सघे थो। जज़ाकुमुल्लाह ख़ैर।